फमकथ गैर बईदिन फकाल हत्तु बिमा लम तुहित बी। अल्लाह चयो त अञा थोरी देर गुज़री, हुदहुद पहुची वियो। चवण लॻो सुलेमान अलैहिस्सलाम अहिड़ी ख़बर आंदी त अॼु ताईं तोखे ख़बर कान्हे। केरु थो चए? पखी नबी खे थो चए जंहिंजी हुकूमत इंसाननि ते, जंहिंजी हुकूमत जिननि ते। माण्हू चवंदा आहिनि न अबा पढ़ा टोकर जिन खे सॼी ख़बर आहे त कंहिं चोरी कई आहे। मुला अक्सर त अनो ते पढ़ंदा आहिनि, ॾिठो अथव न, इहो जिन पेश कंदा आहिनि। अबा जिन अचे आयो ॿुहारी ॾिनई, अबा तख़्तो आण फलाणो आण, हाणे नालो लिखे इहो चोर केरु आहे। यकीन कर चोर बि तुंहिंजी नुंहं खे कंदो। छो? अहिड़ो झगड़ो हणी वञा त ज़िंदगी यादि रखनि। तव्हां छा था सम्झो जिन्हनि खे ग़ैब जो इल्मु हो छा? बैतुल मुक़द्दस तामीर पई थिए, सुलेमान अलैहिस्सलाम जिन्हनि खां ॿियो कमु कराए। हलो मस्जिद तामीर कयो। जे पाण वंगार हूंदी आहे पोइ चए मरी आहे माना वॾेरो रोज़ वंगार फासी आहियूंसि, पर मोचड़ा सुञनि था वंगार बि वहणी आहे। हा वंगार त करणु हणी आहे न, वंगार खां तूं रही कोन सघंदे ॻोठ में। वॾे माण्हुनि जी वंगार त करणी आहे न, किथां वेंदे तूं? नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहिस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा इल्ला मा शाअल्लाह वलौ कुन्तु अअलमुल गैब लस्तक्सरतु मिनल खैरि वमा मस्सनि सू।
इशरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए, जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात मुबारक ते हुजन, जिनकी अल्लाह ताला न पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद मौजूद सामीन इकराम, शिरक जा काफ़ी क़िस्म आहिनि। हिकु त अल्लाह जी ज़ात में कंहिंखे शरीक करणु, अल्लाह जी सिफ़ात में कंहिंखे शरीक करणु, अल्लाह जे तसरुफ़ में कंहिंखे शरीक करणु ऐं अल्लाह जे इल्म में कंहिंखे शरीक करणु। शिरक फिल इल्म न त मुख़्तसर ॻाल्हि थींदी। मिसाल तौर तव्हांजो अक़ीदो आहे, हिकु मुस्लमान जो अक़ीदो आहे, हिकु रासिख़ुल अक़ीदा शख़्स जो अक़ीदो आहे त आऊं जंहिं हाल में आहियां, जिथे बि आहियां, दुख में आहियां चाहे सुख में आहियां, तंदुरुस्त आहियां या बीमार आहियां, मालदार आहियां या मिस्कीन आहियां, रब खां का मुंहिंजी शइ ॻुझी लिकियल न आहे। हुनखे हर शइ जी ख़बर आहे ऐं इहो बि अक़ीदो आहे त आऊं दुनिया जी कंहिं बि कुंड ऐं कुर्छ मां पंहिंजे रब खे आवाज़ ॾियां थो, ॿाॾायां थो, दुआ घुरां थो, सॾियां थो, उहो मुंहिंजी आवाज़ खे, मुंहिंजी पुकार खे ॿुधे थो। पर जेकॾहिं इहो साॻियो अक़ीदो अल्लाह ताला जे मख़लूक मां कंहिंजे लाइ रखणु, तव्हां वेठो त शदापुर में आहियां, पर बगदाद वारे खे बि ख़बर आहे, फिलाणे खे बि ख़बर आहे, ऐं आऊं जॾहिं दुआ हितां घुरां थो त उहा दुआ मुंहिंजी ॿुधे थो ऐं ॿुधण खां पोइ मुंहिंजे मसइले खे हल थो करे। इहो आहे रब जे इल्म में कंहिंखे शरीक करणु, जेके इल्म ग़ैब चवंदा आहियूं, इल्म ॻुझ चवंदा आहियूं। ग़ैब जो इल्म रब खां सवाइ ॿियो कंहिंखे बि न आहे। क़ुरान जी हदीस जी रोशनी मां इंशाअल्लाह मुख़्तसर बयान थींदो त इल्मुल ग़ैब अल्लाह ताला पंहिंजे अंबिया खे बि कोन ॾिनो ऐं ऐलान करायूं
कुल्ला अमलिकु नफ्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला मा शा अल्लाह। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू ऐलान कर मानुन में सूरत अनाम में इरशाद फरमाए, कुल जी माना जेतिरा मौलवी आले वेठा पुछी सघो था, चो हुकुम आहे ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा, आऊं पंहिंजी जान जो बि नफ़े नुक़सान जो मालिक ऐं वारिस न आहियां, इल्ला मा शा अल्लाह, नफ़ो बि उहो पहुचंदो जेको मुंहिंजो रब चाहींदो, नुक़सान बि पहुचंदो मुंहिंजो रब चाहींदो। वलो कुन्तु आलमुल ग़ैब, ओ मुंहिंजा पैगंबर तूं चओ त जेकॾहिं मूंखे गुझ जो इल्मु हुजे हा, जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्मु हुजे हा, ऐं घणियूं भलायूं गॾु करे वञा, वमा मसनि सू, अॼु ताईं मूंखे का तकलीफ़ न अचे हा। अल्लाह कंहिंखे बि चए, ओ पंहिंजे आख़िरी पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो, ओ मुंहिंजा पैगंबर ऐलान कर माण्हुनि खे चओ त आऊं पंहिंजी जान जो नफ़े नुक़सान जो मालिक ऐं वारिस न आहियां। मूंखे बि उहो पहुचंदो जेको माशा अल्लाह, जेको मुंहिंजो रब चाहींदो। ऐं इहो बि हिननि खे ॿुधा त जेकॾहिं मूंखे ग़ैब ऐं गुझ जी ख़बर हुजे हा त आऊं भलायूं भलायूं गॾु कयां, मूंखे कॾहिं बि तकलीफ़ न अचे हा। जीअं सवेरे तव्हां ॿुधी चुको, जंग फतह थी चुकी आहे, ख़ैबर वारी जंग। हिकु यहूदी औरत अल्लाह जे रसूल वटि अचे थी, चइसि तव्हांजी मानी कंदुसि। भले उन औरत अल्लाह जे रसूल लाइ मानी तयारु कराई, माण्हुनि खां पुछंदी बि वठे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जानवर जे कहिड़े हिसे जो गोश्त वधीक पसंदि आहे। ॿुधायो थी हथ पाण ज्यादा पसंदि था कनि, उन में अञा ज़हर बि आणे। ख़ैर मानी आंदी वई, अल्लाह जे रसूल सां गॾु सहाबा कुझु वेठा हुआ जेके, अवाचो मानी साम्हूं आहे, मानी में ज़हर आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मां हिकु अधु गिरह खाधो आहे, ॿटनि सहाबनि खाधो। उन मानीअ मां बू आई, पाण फरमा हथ रोकियो, मूंखे इन मानी मां कुझु बू पई अचे, को ज़हर जो असर थो लॻे। उन औरत खे घुरायो वियो, ॾे ख़बर छा तो मानी में ज़हर विधो आहे? जी हा। छो? जी मूं चयो जेकॾहिं बादशाह हूंदो त मामिलो ख़तम थी वेंदो, जे अल्लाह जो नबी आहे रब बचाईंदुसि। पहिरीं त रिवायत में आहे त पाण औरत खे माफ़ कयो, को मसइलो कोन्हे, पर इन ज़हर जे करे बिशर रज़ियल्लाहु ताला अन्हु उते शहीद थी वियो। अंदाज़ो कयो त केॾो ख़तरनाक ज़हर हो। छा चवंदा? अता रब जी रज़ा में, अपा रब जी रज़ा में तूं ज़हर खाईंदे जा? ईमानदारी ॿुधा। हींअर के माण्हू मूंखे सुञाणंदा, के नथा सुञाणनि। फर्ज़ कयो त मूंखे आऊं तव्हांखे नथो सुञाणा ऐं मूंखे ख़बर पए त ही मानी या ही खाइण वारी शइ हिन में ज़हर पियल आहे, त छा आऊं तव्हांखे मना न कंदुसि? छा तव्हां मूंखे न रोकींदो? जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु हुजे हा त हिन मानीअ में ज़हर आहे त पाण खाईंदा ऐं पंहिंजे सहाबा खे खाइण ॾिना। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल ऐं उन जा साथी पाण में वॾी मोहबत आहे, काफ़रनि ते सख़्त आहिनि। ए मोहबत वारा माण्हू खे कीअं पैगंबर चवंदो वञी ज़हर खायूं? इहो थी थो सघे? कॾहिं बि न। त मालूम छा थियो त अल्लाह जे रसूल खे ज़हर ॾिनो वियो, पाण मानी खाधी, जंहिंमें आख़िर ॾींहं ताईं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा छा अॼु बि मुंहिंजो जिस्म माना कटिजे कोन ज़हर जे करे, जेको ख़ैबर वारे ॾींहुं मूंखे मानी ॾिनी वई। तॾहिं चई चए मुंहिंजा पैगंबर जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्मु हुजे हा त मूंखे भलायूं भलायूं हुजनि हा, कॾहिं मूंखे तकलीफ़ कान अचे हा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी जंग में आहिनि,
उन जंग में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी बीबी आयशा रज़ियल्लाहु अन्हा बि गॾु आहे। कूच जो वक़्तु आयो, हलो हलो। अचानक जो ॾिठो त हार त मुंहिंजो गुम थी चुको। अल्लाह जो रसूल मूं हार बि परायो वांदो हो, उधारो वठी आईसि, हार बि गुम थी वियो आहे। इहो भला महिरबानी करे हार त ॻोल्हायो। पाण साहिब हार ॻोल्हियो। हार ॻोल्हींदे ॻोल्हींदे राति थी वई पर हार न मिलियो। माण्हू परेशान थी विया, वज़ू जे लाइ पाणी न हुजे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे ख़बर पई, चवे थी त मुंहिंजो वालिद मूंखे एॾो माना ॻाल्हाई, बल्कि हिकु ॿ धक बि हई ऐं उन करे लुॾियसि कान जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुता पिया हुआ। मूं चयो किथे पैगंबर जी निंड ख़राब न थिए। बहरहाल मक़सदु चवण जो इहो आहे त ॻोल्हे ॻोल्हे तंग थी चुका, का ख़बर न आहे। पर की जॾहिं सुबुह जो असां कूच कयो, उथियासूं, ख़बर पई त हार मुंहिंजे उठ सां पियो आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सुता पिया आहिनि, माण्हू परेशान आहिनि, ॻोल्हे ॻोल्हे नथो लभे। लधो कॾहिं जॾहिं माना सुवारी उथी आहे, उन जे हेठां हार पियो आहे। अबा जेकर पैगंबर खे ग़ैब जो इल्मु हुजे त पाण चवण बाबा हार फलाणे जॻह ते पिया, तव्हां ॻोल्हियो छाला, पोइ छाला ॻोल्ह रहिया आहियूं, पोइ छाला देरूं थी वियूं, पोइ छाला तयम्मुम जो आयतूं नाज़िल थियूं। वलो कुन्तु आलमुल गैब, चओ जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्मु हुजे हा ऐं घणियूं भलायूं गॾु कयां हा, मूंखे कॾहिं बि का तकलीफ़ न अचे हा। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे फ़रिश्ता मोकिलिया। वलक़द अरसलना इब्राहिम बिल बुशरा। अल्लाह चए थो ख़ुशख़बरी जे ॾियण जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे मुंहिंजा फ़रिश्ता आया। चवण लॻा सही सलाम हुजे तव्हां ते। इब्राहिम अलैहिस्सलाम खे छा चयूं, तव्हां ते सलाम हुजे। काल सलाम, फरमाई तव्हां ते बि सलामती हुजे। ऐं थोड़ी देर गुज़री अल्लाह चए थो उन्हनि जे लाइ भुगल गाबो खणी आयो। फजा बिजलिन हनीज़, ओ पूरो पाड़ो कोन हो। कुरान तो ॿुधाए त मेहमान नवाज़ी कीअं थींदी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे ॿ मेहमान आया आहिनि इंसानी सूरत में, फ़रिश्ता। अल्लाह चए थो त आया जीअं दुआ सलाम थी, अबा खिकारियो पे के अबा वेहो, चई देरी कान कई, भुगल गाबो अची उनजे साम्हूं रखी त खाओ। हू खाइनि कोन पिया। फौजस मिनहुम खीफ़ा क़ालू ला तख़फ़ इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो हथ अॻियां नथा वधाइनि, माण्हू बोपरा था लॻनि, माण्हू इलाइक़े जा कोन्हनि। आख़िर इन्हनि खे थियो छा आहे, मूं हेॾी मानी महिनत सां तयारु कई आहे, छो नथा खाइनि। उन ज़माने जो उसूल हुयो त जंहिं घर में दुश्मनी करणी आहे उनजो लूणु न आहे खाइणो, उनजो निमक न आहे खाइणो। वो पाण वरी जिते खाईंदा त आख़िर में ॾिसण घर अॻियां पया तो हथ का थाली में बि सोराख कंदासूं यार निभाग वरिसां वरी ॿीहर इस्तेमालु ई न करे। अरे वाह, हाँ इनखे चवंदो निमक हलाली या निमक हरामी चवंदो। जंहिंजो खा वरी उन खे नुक़सान ॾे। उन दौर जा माण्हू पक्का हुआ त जंहिंजे घर मानी खाइणी आहे दुश्मनी न आहे करणी, खाधी सूद माना दुश्मनी ख़तम। फौजस मिनहुम खीफ़ा, कुरान में मुजरब तो फरमाए सूरत हूदा मुसलमान इब्राहिम अलैहिस्सलाम हिननि खे ॾिसी करे खौफ खाइण लॻा। कहिड़ो खौफ त छा जे लाइ मानी नथा खाइनि। क़ालू ला तख़फ़, इब्राहिम अलैहिस्सलाम तूं डिॼ न, असीं त लूत अलैहिस्सलाम ॾे मोकिलिया विया आहियूं। ॻाल्हियूं थियूं, मुहारियूं थियूं, सम्झी विया त हीअ अल्लाह जा फ़रिश्ता आहिनि। हाँ मूंखे ईमानदारी ॿुधा, अॼु 5 दर्जा जेको ॿार पढ़ियल आहे जंहिंखे असां पढ़ायूं था बाबा फ़रिश्ता न खाइनि था न पीअनि था, जे इब्राहिम अलैहिस्सलाम छा हुन नबी खे ख़बर कान हुई त फ़रिश्ता खाइनि नथा पीअनि। जे ख़बर पया त इंसानी सूरत में मुंहिंजे साम्हूं बीठा आहिनि असल में फ़रिश्ता, त पोइ छा हेॾी महिनत करे गाबो कुही तयारु करे भुनी उन साम्हूं रखिया छा।
मालूम छा थियो त अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम के भी इल्म गैब कोन हो। वलम्मा जात रसूलुना लूत फरमाए त जॾहिं इहे ई साॻिया मुंहिंजा ॿ फ़रिश्ता लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ॾे पहुता पोइ ॾाढा परेशान थिया। वज़ाक बिमज़रु वक़ाल हादा यौमुन असीब। रब चए थो ॾाढा ग़मगीन थिया, दिल में ॾाढी तंगी महसूस कयऊं, जो अॼु ॾाढो मुंहिंजे मथां ॾुखियो ॾींहुं अची वियो। अल्लाह ताला इन क़ौम खे आज़मायो, ही बदकार क़ौम छोकरा माना त अगलामबाज़ी कंदा हुआ। खालिक कायनात बिन सोहणनि छोकरनि जी सूरत में हिन खे हिननि ॾे मोकिलियो, चई त इहे आया। लूत अलैहिस्सलाम परेशान थी वियो त ॻोठान खे ख़बर पवंदी त मोट ॿ नौजवान सुहिणा छोकरा आया आहिनि, ही त मूंखे ॾाढो तंग कंदा। रब चए थो त तमामु परेशान थिया, मूंखे ॿुधाए त केरु महिमान खां परेशान थींदो आहे छा? बजाओ क़ौमुहु युहरऊन इलैहि। अल्लाह चए तो कौम वारा भजंदा आया। लूत जी ये छोकरा हुए करे असांजे, ये छोकरा असांखे दे। लूत अलैहिस्सलाम चन अल्लाह जो खौफ कयो। ही खालिक कायनात जो जेको औरतूं तव्हांजे लाइ पैदा कयूं अथसि, तव्हांजे लाइ पाक ऐं साफ़नि। हाउलाए बनाति हुना तहलकुम फत्तकुल्लाह वला तुखज़ून फी दैफी अलैस मिनकुम रजुलुन रशीद। ची मुंहिंजूं न्याणियूं तव्हां जूं न्याणियूं, ही क़ौम जूं न्याणियूं जंहिं मक़सद लाइ मुंहिंजे रब पैदा कयो आहे, तव्हां कहिड़ी तरफ़ हलिया विया आहियो? छा मूंखे महिमाननि में ख़्वार कंदो? माण्हू छा चवंदा त हेड़ा के बदकार माण्हू आहे। अलैस मिनकुम रजुलुन रशीद, अरे तव्हां मां को बि चङो माण्हू को कोन्हे। कालू लक़द अलिमत, चवण लगा ए लूत अलैहिस्सलाम तोखे ख़बर आहे जेको असां चाहियूं था। ॿी का ॻाल्हि असां करण लाइ तयार ई कोन आहियूं। असां मिंथूं पियो करे चए थो काश मूं में ताक़त हुजे हा, काश का मूं वटि वॾे माण्हू जी ताक़त हुजे हा, ऐं तव्हांखे सबक़ सेखारे छॾिया हा त कंहिंजे महिमान सां कहिड़ी बेइज़ती कबी आहे। एॾो परेशान आख़िर में परेशान खे ॾिसी करे फ़रिश्ता छा था चवनि? ला तख़फ़ इन्ना रुसुलु रब्बिक। ए लूत अलैहिस्सलाम घबरा न, असां अल्लाह जी तरफ़ां मोकिले रहियूं। लयसलू इलैक, ही असां ताईं तो ताईं पहुची कोन, ही बकवास कंदा रहनि, हिननि खे जुरत न आहे त असां ताईं पहुचनि। फ़रिश्तनि ताईं कीअं था पहुची सघनि? चवण जो मुंहिंजो मक़सदु आहे त लूत अलैहिस्सलाम मिंथूं पियो करे, न्याणियूं पियो चए बाबा सां शादियूं कयो। अरे तव्हां मां कोई चङो मुड़ुसु कोन्हे, हेॾी बदअख़लाक़ी तव्हांजी केतिरी आहे। चवंदा को तो ठेको खयो आहे छा दुनिया जो? तूं हर हिकु जी दिफ़ा पियो करीं, केरु बि असांखे ॾे। रब चए थो त पोइ जॾहिं ॾिठऊं लूत अलैहिस्सलाम खे तमामु परेशान हिननि कयो आहे, पोइ फ़रिश्तनि चयो साईं असां फ़रिश्ता आहियूं। अब जेकॾहिं लूत अलैहिस्सलाम खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त पोइ एॾा परेशान थियनि हा, पोइ अहिड़ी निभागी क़ौम खे मिंथूं कनि हा। चईं सुबुह कॾहिं थियणी आहे? चई सुबुह वेझी आहे। चई पोइ रातो राति तव्हां पंहिंजे घर वारनि खे हितां जेके चङा आहिनि, जेके न बुरी आदत में न आहिनि, बदकार न आहिनि, बेफ़ाला जेके आहिनि, इहे छॾिजांइ हिते, तुंहिंजी ज़ाल बि हिते छॾिजांइ। छो उहा बि क़ौम सां साथ ॾिनई, तोसां साथ कोन ॾिनई। जअलना आलिहा साफ़िलहा। अल्लाह चए थो न पूरे जे पूरे ॻोठ खे मूं चकी जो चकू मथे खईं, हेठि मथे मथियूं हेठि माना मथे खणी हिन ॻोठ खे अल्लाह ऊंधो कयो। फमतरना अलैहि हिजारतन सिज्जील मंज़ूद, की ताबड़ताड़ मुसलसल हिननि जे मथां मूं पत्थर वरसाया। बेन फरमाई का अल्लम तगना बिल्लम सुजन तकल ते कहंदो केर कोनो। पूरी बस्तीअ के जेतिरा भी बेकार कमन में हुआ, जेका भी बेहयाई जे कमन में हुआ, जिनके घर कहीं तबाह करे छड़ियो मूं। इते भी मालूम थियो
तो अल्लाह जे नबी के जेकॾहिं गैब जो इल्म हुजे हा ही फरिश्ता इंसानी सूरत में आया हा तो पोइ उनखे मिनथूं कोन करे हा मालूम कयो त पैगंबरनि खे शइ जो इल्म कोन हो। सूरह नमल में अल्लाह फरमायो वतफक्कद तैर फकाल माल लारल हुदूदम कान मिनल गाइबीन लवज़िबन अज़ाबन शदीदा औ लअज़बहन औ लयतियनी बिसुल्तान मुबीन फमकथ गैर बईदिन फकाल हत्तु बिमा लम तुहित बिही वजिअतुक बिसबइन बिनबइन यकीन। अल्लाह चए तो सुलेमान अलैहिस्सलाम पखियुनि जो हिसाब रखण लगा ॻणण लगा रात थी वई आहे चई हुदूद ॾियो ख़बर किथे आ। ॻाल्हि खे सम्झ नुक़्तो बि हिन में थी गौर कजां। अल्लाह हिन खे इंसाननि ते जिननि ते हवाउनि ते ऐं चरंदनि ते परनि ते हुकूमत ॾिनी आहे। हिसाब कई ॾिठई दॿा ॾियो ख़बर हुदूद छो कोन पहुतो किथां वियो और तो पंहिंजे पुट खां पहुतो आहे पुछो आहे दॿा राति जो 2 बजे किथां वियो अची पखी खां पुछाणो पियो थिए त देर थी वई आहे किथां वियो हूं। अॼु तो में जुरत न आहे जो लोफर तुंहिंजो फर सॼी राति नुस्का हणे पियो रोडनि ते रस्तनि ते तो ॼणे हिनखे उछलाए छॾियो तोखे को ओन आहे त ही करे छा पियो हुनजो किरदार छा थियो हिसाब थींदई। इन समझ तूं आज़ाद आहीं। माल लारल हुदूदम कान मिनल गाइबीन ओ पखियो मूंखे ॿुधायो त हुदूद किथां वियो गायब छो आहे अचण ॾींस। जेकॾहिं माक़ूल उज़र पेश न कयईं ज़बह कंदोसांस कुही छॾींदोसांस या वरी अहिड़ी सज़ा यादि कंदो या वरी पंहिंजो को दलील खणी अचे को उज़र पेश करे त बाबा हिन देर जे वजह जे करे मूंखे देर थी आहे। फमकथ गैर बईदिन फकाल हत्तु बिमा लम तुहित बी। अल्लाह चए थो अञा थोरी देर गुज़री हुदूद पहुची वियो चवण लॻो सुलेमान अलैहिस्सलाम अहिड़ी ख़बर आंदी त अॼु ताईं तोखे ख़बर कान्हे। केरु थो चए पखी नबी खे थो चए जंहिंजी हुकूमत इंसाननि ते जंहिंजी हुकूमत जिननि ते। माण्हू चवंदा न अबा पढ़ा टोकर जिन खे सॼी ख़बर आहे त कंहिं चोरी कई आहे मुला अक्सर त नो ते पढ़ंदा आहिनि ॾिसो थो न इहो जिन पेश कंदा आहिनि अबा जिन अचे आयो ॿुहारी ॾिनई अबा तख़्तो आण फलाणो आण हाणे नालो लिखे इहो चोर केरु आहे यकीन कर चोर बि तुंहिंजी नुंहं खे कंदो छो अहिड़ो झगड़ो हणी वञा त ज़िंदगी यादि रखनि। तव्हां छा था सम्झो जिन्हनि खे गैब जो इल्मु हो छा बैतुल मुक़द्दस तामीर पई थिए सुलेमान अलैहिस्सलाम जिन्हनि खां ॿियो कमु कराए हलो मस्जिद तामीर कयो जे पाण वंगार हूंदी आहे पोइ मरी आहे वॾेरो रोज़ वंगार फासी आहियूंसि पर मोचड़ा सुञनि था वंगार बि वहणी आहे वंगार त वहणी आहे न बा वंगार खां तूं रही कोन सघंदे ॻोठ में वॾे माण्हुनि जी वंगार त करणी आहे न किथां वेंदे तूं लॻा पिया आहिनि हूअं बि बेगर जो कमु ॾुखियो लॻंदो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह उते ई मौत ॾेई छॾियो फोत थी वियो लठ ते बीठो आहे हमरा संदा जीअरो आहे वठ वठां कम पिया कनि पाणी रखाइजो आख़िर लठ खे अॾो ई खाई छॾियो अची किरियो हेठि ही जो भॼन अड़े त फोत थी चुको आहे हले असां तले केतिरनि महीननि खां ई बेकार कम पे कयो जेकॾहिं असांखे गैब जी ख़बर हुजे हा त पाण कॾहिं ॿियो कमु कोन कयूं आहे। माना साम्हूं सुलेमान अलैहिस्सलाम बीठो आहे
हुनजो रूह कब्ज़ थी वियो आहे, कम वेठा कनि, अलाह उनखे कम मुकमल करणो बैतुल मुक़द्दस जो लॻा पिया आहिनि। अॼु बि तूं वरी मुल्ह वटि थो पुछी साईं ॾे ख़बर मुंहिंजी चोरी थी वई आहे, उहो मुल्ह निभागो ॿिनि पैसनि जे करे पंहिंजो ईमान विकिणे ऐं तोखे ॿुधाईंदो त हा फिलाणे माण्हू तुंहिंजी चोरी कई आहे, वेठो विड़ा हिननि खे जिन्हनि खे जे इल्मु हुजे। अलाह चए थो ग़ैब जो त पोइ कमु कोन कंदा साल पूरो। छा थो चए? हुदूद नंढड़ो पखी आहे सुलेमान अलैहिस्सलाम। अहिड़ी मूं ख़बर आंदी आहे जो अॼु ताईं तूं बेख़बर रहियो आहीं। क़ौम सबा जी ख़बर आंदी अथमि। कहिड़ी आंदी अथई? चीसी मूं ॾिठो हिकिड़ी औरत उन्हनि ते हुकूमत थी करे। केरु थी हुकूमत करे? मर्द न औरत। माण्हू मिसाल ॾींदा आहिनि बाबा जॾहिं क़ुर में आहे त औरत हुकूमत थी करे त पोइ तव्हां चओ था औरत जी हुकूमत जाइज़ छो कोन्हे? पहिरीं ॻाल्हि त औरत काफ़िर हुई, ठीकु आहे। ॿी ॻाल्हि त अलाह जो रसूल फरमाए थो हा क़ौम कॾहिं बि कामयाबु कान थींदी जंहिंजी अॻुवान औरत हुजे। इहो मुंहिंजे पैगम्बर जो फरमान आहे। वलहा अर्शुन अज़ीम, वॾो तख़्त बि अथसि, वॾा हीरा जवाहरात माई जो थी छा सुलेमान सां तख़्त ॾिसण जहिड़ो आहे। पर वजदतुहा व क़ौमुहा यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह, मूं न औरत खे हुनजी रिआया खे ॾिठो रब खां सवा सजदो पिया कनि सिज जो। माना नंढड़े पखी खे अल्लाह तौहीद ॾिनी। नंढड़ो हुदूद पखी आहे। चए थो सुलेमान अलैहिस्सलाम ॻाल्हि आहे त मूं ॾिठो त औरत हुनजी मलिका आहे, बादशाह आहे, हुकूमत पई करे, अर्श अज़म वॾो हुन वटि तख़्त बि आहे। पर मूंखे हैरत हिन ॻाल्हि ते थी त इहा औरत ऐं हुनजी रिआया यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह, रब खां सवा सिज जी पूॼा वेठा कनि। सॼी ॻाल्हि ख़तमु कयईं। सुलेमान चयो ॻाल्हि ॿुध, असांखे कीअं यकीन थिए त तूं कूड़ो या सचो आहीं? अञा बि धणी यकीन कोन थो करे। चवे हा न अरे बाबा मूंखे ख़बर आहे, मूंखे ॿुधाए त पखी घणा भला किलोमीटर वियो हूंदो? ईमानदारी ॿुधा भाई, सुबुह जो वियो आहे, शाम जो आयो आहे, घणा किलोमीटर? 500 लॻायूं, 1000 मीटर लॻायूं किलोमीटर। हालांकि 1000 किलोमीटर वॾो आहे, टूटी 1000 किलोमीटर लाइ वक़्तु थो खपेसि। माना हुन खां परे आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर ई न आहे त का औरत बि का हुकूमत वेठी करे। ही धणी ॾिसी आयो आहे। قال سننظر صدقتم كنت من الكاذبين اذهب بكتابي هذا فعلق اليهم ثم تولى عنهم فانظر ماذا يرجعون। कि असीं ॾिसंदासूं कूड़ो ऐं तूं या सचो ऐं ही मुंहिंजो ख़त खणी वञ, पोइ ख़त खणी वञी उछला, पोइ वरी पासे ते बीहजां, पोइ ॾिस त मोट तोखे छा थी मिले। सूरत नमल आहे। छा चई बाबा जेकॾहिं तूं सचो आहीं त पोइ मुंहिंजो ख़त खणी वञ, ख़त उछलाए पोइ वरी पासे ते ॾिसजां त थिए छा थो। ही साईं ख़त खणी वियो सुलेमान अलैहिस्सलाम जो। हुन औरत जे साम्हूं उछले, औरत पहिरीं त परेशान थी वई। ख़त हिकिड़े ने पखी आंदो आहे, वॾी ॻाल्हि आहे। पहिरीं त शिश्तर थी वई, ख़त बि आंदो आहे, पखी आंदो आहे। टपाल त हुई कान हुन दौर में, जहाज त हुआ कोन, रेलूं त हूं कोन। अल्लाह जंहिंखां बि कमु वठे। ख़त खोली छा चए? قالت يا أيها الملأ إني ألقي إلي كتاب كريم إنه من سليمان وإنه بسم الله الرحمن الرحيم ألا تعلوا علي وأتوني مسلمين। मुंहिंजा सरदार हो, मुंहिंजा सरदार हुआ, मुंहिंजा वज़ीर हुआ, ओ मुंहिंजा वज़ीर हो, मूंॾे हिकिड़ो ख़त आयो आहे। ख़त बि वॾी इज़त वारो आहे, ख़त वॾी इज़त वारो आहे। इन्नहु मिन सुलैमान, इहो सुलेमान जे तरफ़ां आयो आहे। इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन ख़त में लिखियल आहे शुरू कयां थो पंहिंजे रब जे नाले सां जेको रहमान बाझारो रहम करण वारो आहे।
ख़त्म काफ़र औरत दे ख़ता है। पैगंबर लिखो है बिस्मिल्लाह रहमान रहीम, अज तू ख़त्म लिखी तो 786 छाहे चीसियो बिस्मिल्लाह जे बराबर मुझो पो सुभान जरे बकरी कोई तो कजा 786 786 ऐं जोर सां कोजा पोइ ॾिसां त केर थो खाए कने बाबा जे करे बिस्मिल्लाह जे बराबर है तो पोइ कोन 786 करे। मुखे कुरान में किथे देखार, मुखे पैगंबर जे किथे फरमान में देखार तो 786 जो मानू ठायो है अब्जद जे हिसाब सां छा हिसाब कढिया अथनि इहो बिस्मिल्लाह जे बराबर है त रासीम सुभान लिखण लाइ तैयार आहियूं, ॾेखार न। सूरत नमल है जंहिंमें 2 दफ़ा बिस्मिल्लाह है, एक शुरू में ॿियो हिन विच में आहे, चेती इहो ख़त आयो आहे, ख़त बि जहिड़ो तहिड़ो कोन्हे। किताबुन करीम वॾी बाइज़त वारो किताब ही ख़त्म होॾे आयो आहे। इन्नहु मिन सुलैमान व इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यो सुलेमान जे तरफां आहे, लिखलाए त बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾाई छॾे करे ताबेदार थी मोट पहुची वञ। किसो डिगो आहे ने किसे वञण कोन थो चाहियां। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं ग़ैब जो इल्मु हुजे हा त नबियुनि खे अल्लाह कोन ॾिनो। सुलेमान अलैहिस्सलाम जी हेॾी हुकूमत आहे, ॾिसो पिया ॿुधो पिया त जानवरनि ते बि हुकूमत आहे, पखियुनि ते जिननि ते बि हवाउनि ते हुकूमत आहे, पर ग़ैब जो इल्मु धणी खे कोन। अल्लाह मिसाल ॾिनो क़ुरान में, जो कल्लज़ी मर्रा अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हादिहिल्लाहु बअद मौतिहा फअमातहु अल्लाहु मिअता आमिन सुम्मा बअस क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्त यौमन औ बअद यौम। माण्हू चवंदा आहिनि दादा जेको वीचारो त मरी वेंदो आहे, अल्लाह जो नेक बानू उनखे सॼी ख़बर हूंदी आहे त पोयां छा पियो थिए। माना मरण वारे के तॾहिं त तू पुकारी थो न, ते जेको दुनिया मां हलियो वियो आहे उनखे सॼी ख़बर आहे त पोयां छा पियो थिए छा न पियो थिए, ऐं असां जेको घुरूं था उनखे सॼी ख़बर आहे। अल्लाह कुरान में सूरत बकरा में मिसाल ॾिनो, हमरा वञे पियो पंहिंजी गॾ ते, उन दौर में ई सवारियूं गॾ घोड़ो खच्चर, अॼु करणु छदापुर मां गॾ ते अचां सभु मोली गॾ ते पियो अचे, छो दौर कोन्हे न, हालांकि को मसलो कोन्हे। इन गॾ ते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़िल अदा कया आहिनि, तोखे त वॾो तकबुर आहे। पोइ मूंखे चवंदा साईं छा ते ईंदो, मां गॾ मोकिलियो हुन ते बीहंदासूं, घोड़ो मोकिलियो हुन ते बीहंदासूं, गॾ गाॾो मोकिलियो हुन ते बीहंदासूं, कार मोकिलियो हुन ते अचणो आहे, पोइ जहिड़ी सवारी मोकिलियो पोइ जॾहिं पहुतासूं, इन में को वॾाई कान्हे। ही पंहिंजी गॾ ते सवार वञे पियो, अलाह चयो कि ॻोठ खां गुज़रियो, ॻोठ नओं को तबाह थियल हो, माण्हुनि जा लाश विकिरिया पिया आहिनि, घर किरिया पिया आहिनि, छतूं किरियूं पियूं आहिनि। अन्ना युहयिल्लाहु बअद मौतिहा, चलान के कीअं ज़िंदा मरी चुका। फअमातहु अल्लाहु मिअता आम, अल्लाह चए थो हिन गुज़रण वारे खे 100 साल मौत ॾई छॾो, तूं बि मरी वञ, तूं बि फोत थी वञ। ही बि अल्लाह जो बानू ते फोत थी वियो। अल्लाह 100 साल खां पोइ हिनखे ज़िंदा कयो। अल्लाह हिनखे 100 साल खां पोइ ज़िंदा कयो। ज़िंदा करण खां पोइ पुछईंसि कम लबिस्त, माना ओ मामूली माण्हू कोन हो, उज़ैर अलैहिस्सलाम हो, ही आम माण्हू कोन हो। उज़ैर अलैहिस्सलाम आहे, पंहिंजी सवारी ते पंहिंजी गॾ ते वञे पियो, इहा ॻाल्हि सोचई रब मौत ॾेई छॾियो, ऐं मौत ॾियण खां पोइ अल्लाह चए थो त 100 साल मूं हिनखे मारियो, हिनखे ज़िंदा कयुमि, उथारियोमांसि। ॾे ख़बर हितां तूं गुज़रे घणो अर्सो थियो आहे, घणो वक़्तु थियो हूंदो,
चतो लबिस यौमन बाद यौम, मुझो ख्याल है तो मुखे ॾींहुं या ॾींहं जा कुछ कलाक थियनि। छा थो चए? जेके चवनि था न बुज़ुर्गनि खे सभु कुछ ख़बर आहे, हाणे हिन जो आवाज़ जवाब छा हुअणु घुरिजे आ? बल लबिस मिअतआमिन फंजुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्ना। ओ मुंहिंजा बाना हिते ॾींहुं या ॿ ॾींहं न, पूरो 100 साल तोखे थी चुको। घणा साल? 100 साल। 100 साल खां पोइ रब ज़िंदा कयो आहे, जिन जो अक़ीदो आहे त हिन अल्लाह जे नेक बाननि खे सभु कुझु ख़बर आहे, मरण खां पोइ सभु कुझु मालूम आहे, त हिन जो जवाब छा हुअणु घुरिजे आ? अल्लाह मूंखे त 100 साल थी विया, पर क़ुर चए थो न, कम लबिस त लबिस यौमन बाद यौम, केतरी देर तू हिते रहियो आहीं? चवण लॻो साईं मूंखे ॾींहुं थियो आहे, ॾींहं जो कुझु माना कुझु कलाक पहिरीं। अल्लाह जो कलाक न बल्कि तू पूरो 100 साल तू हिते रही चुको आहीं। मंज़ुर इला तामिक व शराबिक लम यतसन्ना, पंहिंजे खाधे पीते ॾे ॾिस, अॼु ताईं फिरियो कोन्हे, अॼु ताईं बासी न थियो आहे, अॼु ताईं ख़राब न थियो आहे। 100 साल ताईं खाधे जो खाधो तुंहिंजो मौजूदु आहे। ॾिस तुआरे गॾह जा हॾा पिया नज़र अचनि, का शइ कान्हे। हाणे तूं ॾिसजांइ त कीअं तुंहिंजे गॾह खे ज़िंदा थो कयां, कीअं हिन जा हॾा था मिलनि, कीअं हिन ते गोश्त थो चढ़े, कीअं हिन ते खल थी चढ़े, कीअं तुंहिंजे साम्हूं जीअरो थो कयां। तोखे सवारी बि त खपे न। त माना अल्लाह जे नेक बाननि खे इहा ख़बर न आहे त दुनिया में पोयां छा पियो थिए। रब क़ुर में मिसाल ॾिना। अचो त ॿियो मिसाल ॾियां। सूरत कहफ, सिंधी में पाण गार खे चवंदा आहियूं, अरबी में कहफ चइबो आहे। ऐं अल्लाह जो रसूल फरमाए त जुमे जे ॾींहं खे पढ़ंदा कयो। तख़सीस न आहे त जुमे जे पढ़ण वक़्तु, माना जीअं जुमो शुरू थो थिए, सिज लथे ताईं जुमो आहे, तव्हां कंहिं वक़्तु पढ़ी सघो था। अल्लाह जा नेक बाना। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेके रब साईं मोमिन चए, अल्लाह चवे मुंहिंजे थो चवंदा न, जेके रब चवे त मुंहिंजा मोमिन बाना हुआ, त छा उनजे वली हुअण में तोखे शक आहे छा? ईमानदारी ॿुधा। रब साईं गारंटी ॾे त ही मुंहिंजा मोमिन बाना हा, जंहिंजे ईमान जी गवाही मुंहिंजो रब ॾे, त उन खां वधीक ॿियो केरु हूंदो जेको औलिया हूंदो, वली हूंदो अल्लाह जो। जी मुंहिंजा मोमिन बाना पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ निकिरी पिया, छो जो माण्हू दुश्मन थी पिया। तो ही त ॾुखी आहे, कड़ी अथव, एॾी आसान कान्हे। केतिरा अल्लाह जा बाना, अल्लाह जा नबी इन राह में शहीद थी विया, केतिरनि खे माण्हुनि मारे छॾियो। तो ही त तूं आसान थो सम्झी। पर हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखिजो, ही कड़ी ज़रूर आहे, पर जॾहिं तुंहिंजी निड़ीअ खां हेठि रही जे तुंहिंजी दिलि में आई, ऐं चवां थो हेड़ी प्यारी, हेड़ी महबूब ॿी का शइ न आहे। यादि रख। निकिरी पिया। हाणे वञी हिननि सां गॾु कुतो बि हुयो, असहाबे कहफ सां गॾु कुतो बि हुयो। माण्हुनि वॾा तबसरा कया, कुते ते तबसरा, साईं वॾी बरकत वारो कुतो हो, इन कुते जो छा थींदो? को चए फलाणी जॻह ते, को फलाणी जॻह ते। अबा कुतो कुतो आहे, चाहे मदीने जो हुजे, चाहे पाकिस्तान जो हुजे, चाहे अरब जो हुजे, चाहे किथे, जंहिंजो नालो कुतो आहे, सो कुतो ई हूंदो। गार में वञी सुम्ही रहिया। अल्लाह हिननि खे निंड ॾेई छॾी। वलबिसू फी कहफिहिम सलासमियत सनीन वज़दादू तिसा। पहिरीं ॻाल्हि ॿुधी वञो। रब चवे थो त हिननि अल्लाह जे नेक बाननि खे, जेके मुंहिंजे अल्लाह चयो मुंहिंजा मोमिन बाना हुआ, हिननि खे मूं सुम्हारे छॾियो।
निंड ॾेई छॾी। अल्लाह केतिरी ची 309 साल है। घणा साल निंड बा? 309 साल, माना 3 सदियों, चौथी सदी जा 9 साल। वलबिसू फी काफिहिम सलासमियत सनीन वज़दादू तिसा। सूरह काफ में मुझे रब फरमायो इन गार में ये मुझा नेक बाना, मुझा मोमिन बाना चई त सुता केतिरो चई 309 साल, 309 300 साल समारे छॾे मां। वता सब में काज़ो हम रुकूद वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल व क़ल्बुहुम बासितुन ज़िराए बिल वसीद। ए ॾिसण वारा तू ॾिसंदे तो जागन पिया, हालांकि वे सुता पिया हुया। वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल, असां उनजे पासनि खे मटायूं पिया, कॾहिं खाॿे त कॾहिं साॼे। माण्हू निंड में पासा मटाईंदो आहे न। तफ़सीर में चए थो त गार अहिड़े नमूने सां ठहियल हुई, जॾहिं सिजु निकिरंदो हो त तॾहिं उन ते रोशनी पवंदी हुई, सिजु लहंदो तॾहिं रोशनी पवंदी हुई। हर 6 महीननि खां पोइ इहे वरी पंहिंजा पासा मटाईंदा हुआ निंड में। अल्लाह जा बाना आहिनि, मोमिन बाना आहिनि, रब साईं ते निंड ॾेई छॾी आहे, मुआ कोन्हनि, सुता पिया आहिनि। ऐं कुतो चौंक ते गुहार ते जे मुंहं ते जी पंहिंजा पेर विछाए वेठो आहे, उन जी चौकीदारी पियो करे। तां त केरु अचे न, तां त को नुक़सान न थिए, वेठो आहे निंड पिया। वकज़ालिक बअसनाहुम लितसालू बैनहुम क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम क़ालू लबिसना यौमन औ बअद यौम। रब कुरान में फरमाए थो सूरह काफ में, मूं पंहिंजनि मोमिन बाननि खे ओ जेके चओ था त उनखे सभु कुझु इल्मु आहे। अल्लाह चए थो मुंहिंजा ई ख़ासि बाना आहिनि, इन्हनि खे मूं निंड मां उथारियो, इन्हनि खे जगायो। तव्हां त हिक ॿिए खां सुवाल कनि, हाणे हिक ॿिए खे पिया चवनि कम लबिस्तुम, यारो पाण गार में अची सुतासीं, घणी देरि पाण खे हिते थी आहे, हाणे केतिरी देरि थी आहे हिते। हाणे जिन जो अक़ीदो आहे त अल्लाह जा नेक बाना वञण खां पोइ क़ब्र में जिथे बि आहिनि उन्हनि खे पोयां सभु कुझु ख़बर आहे, जवाबु छा हुअणु घुरिजे हा। ऐं ही जवाबु था पिया ॾियनि, क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम। चवण वारे चयो, पुछण वारे पुछो, हिक ॿिए खे पिया चवनि त दोस्तो पाण हिते केतिरी देरि रुकिया आहियूं। क़ालू लबिसना यौमन औ बअद यौम, यार पाण खे लॻे थो त ॾींहुं थियो आहे। ॿियो पियो न न पाण कुझु कलाक पहिरीं सुतासीं, सुबुह जो सुता हुआ त शाम जो थिया, त हुननि इहो ई सम्झो त सुबुह सुता आहियूं त शाम थी वई आहे। ऐं क़ुर छा थो चए, वलबिसू फी काफिहिम सलासमियत सनीन वज़दादू तिसा। मुंहिंजो रब थो चवे त 309 साल मूं हुनखे निंड ॾिनी। उथण खां पोइ अल्लाह जा नेक बाना, इन्हनि खे का बि पोयां ख़बर न आहे दुनिया में छा पियो थिए। चवंदा यार पाण खे त लॻे थो 2-3 कलाक थिया आहिनि, रब थो चए कलाक न थिए त 2-3 सदियूं, चौथी सदी में पिया धणी हलनि। हिकिड़ो चयो ॻाल्हियूं छॾियो यार, पोइ हमरा के पैसा ॾियो त पाण लाइ मानी बानी वठी अचे। निंड मां उथंदा आहियो त माशाअल्लाह पहिरीं त जेको तहज़ीब वारो आहे त मुंहं खे छंडो हणंदो न, चवंदो मां पाणी ॾे चां ॾे, अड़े हिन भागा मुंहुं त धो, ए पिचूं त साफ़ कर। किथे शींहं मुंहुं धोईंदा आहे कोन, शींहं ख़ाली ईअं करे छॾींदा आहिनि, वाह ॾे शींहं, वाह शींहं तो जहिड़ा हुजनि, किचरा। सिगरेट ऐं नसवार खाई त सुतो ई राति जो, धप पी वात मां साड़ी नहीं, अरे गुरड़ी करण खां बि
तो सुबह सां जॾहिं पाण उथंदा आहियूं त इहो ई दिन में जेके चङा आहिनि जिनखे अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे उहे निमाज़ पढ़नि था, पोइ निमाज़ खां पंहिंजो नाश्तो हल्को फुल्को जेको वणे न खाए, असांखे इनकार कोन्हे, पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त उथण खां पोइ निंड खां पोइ जल्दी पाण खे नाश्तो ई चांहि यादि ईंदी आहे। पाण सिंधी त चांहि जा उहे शौक़ीन आहियूं, 150 रुपया खंडु थी विया, पर सवाल ई पैदा कोन्हे पाण चांहि छॾियूं, पाण इन खां वधीक पीअंदासीं। चवण ॻाल्हि ॿुध, हाणे ॾिसो ॻाल्हि कहिड़ी आहे, ज़हन कहिड़ो आहे, सोच कहिड़ी आहे। अवाई पैसा खणी वञ को पाक खाधो असां लाइ वठी अचिजांइ, पर ॿुध जी को हमरा टकरिजी पवंदई न, को दुश्मन पाण खे मिली पए न, वलियत लतफ़ ही क़ुरान जो अधु ईंदो आहे। यार नरमी सां पेश अचां, कंहिंसां झगड़ो बहस न कजां, गेल घणी न कजां जो खामखां मथां अचे असां मथां बीहनि। पर जेकॾहिं पकड़िजी पवी त असांजो कंहिंखे ॿुधाइजां न त ॿिया बि मुंहिंजा साथी आहिनि। हाणे ईमानदारी सां ॿुधायो त सुतान ख़ौफ़ में, उथियान ख़ौफ़ में, उहो ई ख़ौफ़ आहे जेको खणी सुता हुआ। छो इन्नहुम यज़हरु अलैकुम यरजुमुकुम औ युईदुकुम फी मिल्लतिम वलन तुफ्लिहू इज़न अबदा। जेकर असां पकड़जी पियासूं, जेकर असां ॾिसजी वियासूं त असां किथे सख़्ती कंदा, असांखे मारूं ॾींदा, या वरी असांखे मजबूर कंदा त असांजे दीन में अचो। जे असां हुननि जे दीन खे अख़्तियार कयो त असां कॾहिं बि कामयाब कोन वेंदासूं। माना मालूम छा थियो त अल्लाह जे नेक माननि खे का ख़बर कान्हे। हमरा थी पैसा खणी दुकानदार ॾे पहुतो, चए साईं मूंखे शयूं ॾे। पहिरीं त हमरा परेशान थियो, माण्हू मटियल पिया लॻनि, शहर मटियल पियो लॻे, ही सुबुह निकितोसि शाम थियो आहे छा, मथे के चकर त कोन, किथे भला मुंहिंजो चरियो त कोन थियो आहे, ही कहिड़ो मसलो। पहिरीं दफ़े दुकानदार खे ॾिनई पैसा, दुकानदार जो हेठि मथे मियां साहब ही पैसा कहिड़े दौर जा आहिनि। अॼु अंग्रेज़ पंहिंजे मथां हुकूमत करे न, जेको दुकानदार वटि खणी वञे उहो सिको त चवंदो आहे ॾे ख़बर त मोली साहब किथां अंग्रेज़ जो माल हथ कई जा, खज़ानो वॾनि जो हथ कई जा। चए भाई पैसा तो आंदा किथां? चई पैसा जेके हलनि पिया, चई हलनि पिया। चई फिलाणो बादशाह, चई फिलाणो बादशाह त मुंहिंजे पीउ कोन ठहंदो, कहिड़ो बादशाह? तव्हांजो ॿिया माण्हू गॾु थिया, चए भाई बुज़ुर्ग अलाए आयो किथां आहे, हिन वटि रक़म ॾिसो बा तोर आंदी किथां अथई? चई फिलाण त हिकारी प्रजा पोइ बादशाह वटि पेश कयूं, किसो डिघो आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेके माण्हू इहो सम्झनि था त अल्लाह जा वली, अल्लाह जा बाना, जेके माना त उनजे दुनिया मां वञण खां पोइ सभु कुझु बाख़बर आहिनि, क़ुरान इन ॻाल्हि ते गवाह आहे। तव्हांखे मिसाल ॾेई मूं सम्झायो त अल्लाह चए थो त कंहिंखे इहा ख़बर न आहे त पोयां दुनिया में छा पियो थिए। आलिमुल ग़ैब अल्लाह जी ज़ात आहे, ग़ैब जूं ॻुझ जूं ख़बरूं मुंहिंजो रब थो ॼाणे। वलीम ज़ात सुदूर, चई सीननि जा राज़ अबाऊं ॼाणा। लतीफ़ुल ख़बीर, चई बारीक बीन ऐं ख़बरदार बहे। उन अल्लाह के पुकार जेको हर वक्त ॾिसे पियो, पसे पियो, तो ते नज़र रखे पियो। माण्हू चवंदा आहिनि न त कैमरा की नज़र तुझे देख रही है। अरे कैमरा नाकारा बि थी वेंदी आहे, ख़ाली लॻल बि हूंदी आहे, पर यादि रख तूं रब जे नज़रुनि खां किरां कोन थो वञी सघीं, तूं हुनजे नज़रुनि हेठां आहीं। उन मालिक खे सॾ, उन ते उमेद रख जेको हर वक्त ॾिसे पियो, हर वक्त जागे पियो। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुदुहु सिनतुन वला नौम। जी अल्लाह जेका सा को माबूद न जेको ज़िंदा आहे, हमेशा रहण वारो आहे, न कॾहिं सुतो आहे, न कॾहिं उनखे वरी वेठे वेठे निंड आई आहे, झुटको आयो आहे। हीअं न ॿ टे देग मानी ॿ टे वधीक खाई अचो त हेॾी मुंहिंजी तकलीफ़ खां पोइ बि केतिरा माण्हू ईअं कंदा हूंदा, छो जो मानी वधीक खायो आहे कि निंड पई अचे। चई तुंहिंजे रब खे अॼु ताईं वेठे झुटको बि न आयो, निंड त परे जी ॻाल्हि आहे। कि अहिड़े जागंदड़ खे, अहिड़े बाख़बर खे, अहिड़े अलीम ज़ात खे, अहिड़े सीननि जे राज़ खे ॼाणण वारनि खे, उन मालिक खे छॾे करे तूं मुंहिंजे ग़ुलामनि में पियो आहीं, तोखे मिलंदो छा?
कुल फत्तखज़्तुम मिन दूनी औलिया ला यमलिकून लिअनफुसिहिम नफ़अन वला ज़र्रा। चो छा तव्हां मूंखां सवाइ ॿियनि खे पंहिंजो औलिया बनायो आहे, ॿियनि खे पंहिंजो वली बनायो आहे, ॿियनि खे पंहिंजो दोस्त बनायो आहे, जेके पंहिंजी जान जा बि नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि। आऊं ई वारिस आहियां, आऊं ई नफ़े नुक़सान जो मालिक ऐं वारिस आहियां। त मुंहिंजा मोहतरम, इल्म ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु मुंहिंजे रब खे आहे। सॼो उनखे वञे, मुश्किल जे वक़्तु उनखे पुकार, आसानी जे वक़्त खे उनखे पुकार, बल्कि आसानी जे वक़्तु घणियूं दुआऊं कंदो कर। फरमाया मुंहिंजे पैगम्बर जेको आसानियुनि में यानी उनखे अल्लाह ताला जझो ॾिनो आहे ऐं वधीक दुआऊं पियो घुरे, रब साईं वरी तकलीफ़ में हिनखे जल्दी थो क़बूल करे। त ई माण्हू जॾहिं हिन ते आसाइश हुयूं तॾहिं बि मूं ते राज़ी हुयो, मूंखां पियो घुरी। अॼु तकलीफ़ में आहे त हुनजी वधीक दुआ क़बूल थिए। के दोस्त ॻाल्हि की पंजाब जो असांजो आलिम फोत थी वियो वीचारो, पुरानी ॻाल्हि आहे। ॾिठी हाणे निमाज़ी सभु निकिरी विया आहिनि, दुआ करणु शुरू कयईं मुंहुं गुनाह करे। हमरा खे मूं तो जड़े कमु हुजे मौली साहिब में, हाणे वेठो आहे त दुआ ख़तमु करे त हुन सां ॻाल्हि कयां। हाणे ॾिसे पियो लफ़्ज़ हिकिड़ो पियो चए, या अल्लाह तूं मूं ते राज़ी थी वञ, अल्लाह तूं मेरे उते राज़ी हो जा, बसि लफ़्ज़ इहे पियो चए। 40 मिंट खां पोइ जॾहिं दुआ ख़तमु थी, हुन सुवाल करण वारे चयो, साईं तव्हां घुरियो त कुझु बि कोन, 40 मिंट तो ख़ाली चयो अल्लाह मूंखां राज़ी थियनि, 40 मिंट तो चयो, तो ॾिठो त अल्लाह मूंखां राज़ी, मूं 40 मिंट दुआ कई न, रब मूंखां ख़ाली हिकिड़ो दफ़ो चए त तोखां राज़ी आहियां, त मुंहिंजो त कमु थी वियो न। मूं 40 मिंट धणी के मिंटूं कयूं आहिनि, उनजे साम्हूं ॿाॾायो आहे त अल्लाह मूंखां राज़ी थी। हू रुगो हिकिड़ो दफ़ो चए त हा तोखां राज़ी आहियां, मारो त कमु थी वियो न। जेका रब राज़ी थिए त पोइ मत जेका खसिजी वञे त पोइ दर दर जूं ठोकरूं न खाईंदो, ॿियो छा कंदो। जेको अहिड़े रब खे छॾे करे ग़ैरनि में वञी तालुक़ रखे, जेके पंहिंजी जान जा वारिस मालिक कोन हुआ, न पंहिंजे बचड़नि खे बचाए सघिया, न पंहिंजो पाण खे बचाए सघिया, जेके पंहिंजो पाण खे न बचाए सघे दादा तुंहिंजो तोखे छा बचाईंदो। अल्लाह खां दुआ है रब साईं मूंखे तव्हांखे असां सभिनी खे क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।